अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनड़ ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रिंद जी सकरण वासी माज़ूर हाफ़िज़ अब्दुल करीम चांडियो मुसलसिल माज़ूर कोटा तहत नौकरीअ जी हासिलात लाइ हद जे MPA MNA डिप्टी कमिश्नर ऑफिस नवाबशाह जा चकर काटण बैदि मायूस थी पंहिंजे चइनि न्याणियुनि ऐं 3 पुटनि खे साण करे प्रेस क्लब ॿाहिरां पहुतो ऐं एहतिजाज दौरान ओचितो बिजली जे ट्रांसफार्मर वारे पोल ते चढ़ी हेठि संदसि गुलनि जहिड़ा ॿार उबजाणींदड़ रड़ियूं करे बाबा खे बचायो, असांखे बचायो चवंदा रहिया। पुलिस ऐं शहरनि बिजली जे पोल ते चढ़ी जज़्बात में घेरियल माज़ूम नौजवान खे हेठि लहण लाइ मिनतूं ऐं इलाज कंदा रहिया। ओ मंज़र ॾिसी ट्रैफ़िक जाम थी वई। इतला मिलण ते सेक्शन थाणे जो SHO रशीद मीमुन ऐं ॿिया एहलकार वाक़े वारे हंधि पहुता। उन मौक़े ते मीडिया ॾो बेवसीअ जा लुड़क माज़ूर नौजवान अब्दुल करीम चांडियो चयो त गुज़िरियल 10 सालनि खां वठी मां माज़ूर कोटा कंहिं मामूली सरकारी नौकरीअ जे हासिलात लाइ पंहिंजे तक जे MNA MP डिप्टी कमिश्नर नवाबशाह ऑफिस जा चकर काटे काटे थकिजी पियो आहियां। गुरबत ऐं मुफ़लसीअ सबबि मुंहिंजा 7 गुलनि जहिड़ा ॿारड़ा अक्सर राति जो बुखिया सुम्ही रहनि था। न उन्हनि खे तइलीम ॾियारे सघां थो, न ई ईद बरात जे मौक़े ते उन्हनि खे नवां कपिड़ा वठी ॾेई सघां थो। अहिड़ी ज़िंदगीअ खां मौत बहितर आहे। जॾहिं त आपघात कंदड़ सकरण वासी माज़ूर हाफ़िज़ अब्दुल करीम चांडियो सेक्शन थाणी जे पुलिस ॿारनि समेत थाणी ते खणी वई। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।